सलाम नमस्ते। तव्हां ताज़ो ई 28वीं तरमीम ऐं NFC जी विर्छ बाबति हिकिड़ो इन्विटेशन कार्ड पीपुल्स पार्टीअ तरफ़ां ॾिठो हूंदो ऐं हिकिड़े जलसे में बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त इस्लामाबाद चाहे थो त हू कराची खे पंहिंजे कंट्रोल में आणे। हैरत जी ॻाल्हि आहे त फ़ैसिले जी हक़ीक़तूं सभिनी खे ख़बर आहे, सिंधी क़ौम जे जज़्बनि जी ख़बर आहे। सभ खां वधीक तव्हांखे इहा ख़बर आहे त सचाई छा आहे, पर पोइ बि तव्हां उन मामले ते बेकार बहस ऐं नाम निहाद डायलॉग करण जो ड्रामो छो रचाए रहिया? छा तव्हांखे ख़बर न आहे त सिंधी क़ौम जा जज़्बा कंहिंसां जुड़ियल आहिनि? ऐं सच बिल्कुलु वाज़े आहे त सिंध पंहिंजे वसीलनि ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदी, पंहिंजे ज़िंदगी बख़्श कंदड़ पाणी ते, पंहिंजे सामूंडी पट्टी कराची जेका सिंध जी दिलि आहे उन जे ख़िलाफ़ थींदड़ कंहिं बि साज़िश खे कॾहिं बि क़बूल न कंदी। पर पोइ बि उन्हनि कूड़नि डायलॉग ते वक़्तु ज़ाया छो पिया कयो? छा तव्हां अञा बि सिंध खे सम्झणु चाहियो था या फिर सिंध खे सम्झाइणु चाहियो था? तव्हां पंहिंजे इक़्तिदार ख़ातिर सिंध जा वसीला, ज़मीनूं ऐं सभिनी उन्हनि हक़नि ते सौदेबाज़ी कई, पर पोइ बि तव्हां सम्झण जो ड्रामो छो पिया रचायो? कुझु माण्हू इहो चई रहिया आहिनि त इहो हिकिड़ी जमहूरियत जी ख़ूबसूरती आहे त डायलॉग थिए पियो। जी बिल्कुलु, जमहूरियत जी ख़ूबसूरती हूंदी, उन जमहूरियत जी ख़ूबसूरती ऐं उन पार्टी खां तौक़ा रखूं था जेका सेंट्रल खे कुल्हो ॾेई बीठी आहे, उनजो हिसो आहे, जंहिंजी हुकूमत सिंध में आहे, जंहिंजी हुकूमत बलोचिस्तान में, हाणे गिलगित बल्तिस्तान में आहे, जे पार्टी जो सदर हिन मुल्क जो आहे। पर पोइ बि सिंध जे नफ्ज़ खे सम्झण लाइ डायलॉग जी ज़रूरत छो पई आख़िर? छा पिया तव्हां सम्झणु चाहियो? छा तव्हां जमहूरियत खे सम्झणु चाहियो था जो तव्हांखे अञा ताईं ख़बर कोन पई आहे? छा तव्हां इहो सम्झणु चाहियो था त हा, महारंग बलोच हाणे बि तव्हांजी हुकूमत में अञा बि जेल जे अंदरि छो आहे? सिंध ऐं बलूचिस्तान में सियासी कारकुननि खे कीअं जेल में रखण जमहूरियत आहे? छा सिंध ऐं बलूचिस्तान में मिसिंग पर्सन जा केसिस हाणे बि जमहूरियत जो हिसो आहिनि जेके तव्हां सम्झणु चाहियो था? छा हाणे बि तव्हां सम्झणु चाहियो था त थर में जेका मासूम माण्हुनि सां त कूड़ा वादा कया, उनजी ज़िंदगियूं बर्बाद कयूं, उनजे कल्चर खे, उनजे हेरिटेज खे तव्हां ख़तरे में विझी उन्हनि जा पूरा ॻोठ तव्हां ज़ाया कया आहिनि ऐं उन्हनि जा ॻोठ तव्हां ख़ाली कराया आहिनि, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे तव्हां ख़तरे